बे पासे असां ख़बर शेयर कंदासीं घोटकी मां, जिथे ॻोठ बख्शो संदराणी वटि दरिया में 2 ॼणा बुॾी विया आहिनि। मक़ामी टोबन यूसुफ संदराणी नाले शख़्स जो लाश कढी वरितो आहे, जॾहिं त बुॾी वियल मुमताज़ जे लाश जी ॻोल्हा जारी आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया घोटकी मां, जिथे ॻोठ बख्शू संदराणी में दरिया में 2 ॼणा बुॾी विया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ है, मांखे अपडेट कंदा हलूं तो घोटकी ॻोठ बख्शू संदराणी वटि दरिया में 2 ॼणा बुॾी विया आहिनि। मक़ामी टोबन यूसुफ संदराणी नाले शख़्स जो लाश कढी वरितो आहे। बुॾी वियल मुमताज़ जे लाश जी ॻोल्हा हिन वक़्तु जारी आहे। 2 ॼणा गऊं चोरी करे दरिया पार करे रहिया हुआ त बुॾी विया। इन हवाले से राब्तो कयो घोटकी में आवाज़ टीवी जे रिपोर्टर मुश्ताक लिगारी सां। जी मुश्ताक, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी, घोटकी के कच्चे वाले इलाके ॻोठ बख्शू संदराणी भरता सिंधु दरिया में 2 ॼणा मुमताज़ संदराणी यूसुफ संदराणी बुॾी पहुती आहिनि। ॻोठाणनि 1 ॼणे यूसुफ संदराणी जो लाश दरिया में कढी वरितो आहे, जॾहिं त मुमताज़ संदराणी जो लाश जी अञा ॻोल्हा जारी आहे। ॿुधायो पियो वञे त 2 ॼणा चोर जेके ॻोठ भाई खान संदराणी मां राति देर सां अली नवाज़ संदराणी जे घर में घिरी गऊं चोरी करे रहिया, जेके राति देर सां दरिया पार करे दरिया में बुॾी पहुती आहिनि। जॾहिं त हिन वक़्तु हिकु दरिया मां यूसुफ संदराणी जो लाश हथ कयो आहे, जो कि मोल गऊं जी हथ आई आहे, जेके चोर चोरी करे दरिया पार करे रहिया। हिन वक़्तु जेको आहे ॿियो जेको चोर मुमताज़ संदराणी जी लाश जी ॻोल्हा जारी आहे। हिन वक़्तु सॼा ॻोठाणा हुते दरिया में पहुतल आहिनि ऐं हिन इलाइक़े में पुलिस जी पहुती आहे। अञा जेको 2 चोर आहे जो लाश जेको आहे दरिया में हथ न आयो आहे। हिन वक़्तु उनजी टोबा जेके उनजी ॻोल्हा जारी करण जी। ठीकु आहे मुश्ताक, वॾी महिरबानी तफ़सीलनि खां आगाह करण लाइ।